कपरो ऐं भरपासे में माकड़ तबाही मचाए छॾी। आबादकारनि तोड़े हारे ज़मींदारनि पारां चेट में पोखियल फसल, कणक, तूरियूं, गाह तोड़े पोखियल भाॼी, लीमन, अंबनि जा बाग़ बि माकड़ खाई तबाह करे छॾिया आहिनि। माकड़ पारां कुझु ॾींहंनि में आबादकारनि जो करोड़ों रुपयनि जो नुक़सानु करण बावजूदि वफ़ाक़ी तौरु सूबाई हुकूमत अखि न पटी। इन हवाले सां आबादकारनि तोड़े हारियुनि हुकूमती इख़्तियारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। ख़ादिम सरवरी अनवर भंभरो चयो त खपरो तालुके में एमरजेंसी लागू करे बिना देर जे माकड़ मार स्प्रे कराई वञे। ॿ चकर असां अॻु में फसल पोखियो जेको मकड़ सॼो मुकमल तबाह करे विया आहिनि। हाणे जेको डबल असां वरी पोखियो आहे उहो बि मकड़ जेको आहे खाई रहिया आहिनि। असां DC साहिब खे खुदारा अपील था करियूं त महिरबानी करे जल्द खां जल्द एमरजेंसी में जहाज़ ज़रिए स्प्रे करायो वञे ऐं असांजा फसल बचाया वञनि। महिरबानी असीं वस वारनि खे असीं MNA MPA खे अपील था कयूं, DC सांगड़ खे अपील था कयूं त हवाई जहाज़ ज़रिए स्प्रे करायो वञे, मकड़ माराया वञनि। अॼु तव्हां ॾिसो कणिक जेका आहे 1000 रुपया अटो मण बि मिले जे फसल तबाह थी आहे त ही 5000 खां प्लस शायदि मिले न बि मिले, अॻिते आवाम ही बुख मरी वेंदी हले। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।